मुझे महबूब पाक जो नवासो हजरत इमाम हसन मुझा दोस्त विलादत या खुशों चो मुझे महबूब पाक खुशिया जा इजहार फरमाया मुझे महबूब करीम डाडा खुश हा मुझा दोस्तों बुजुर्गो वरी भी कुछ टाइम का बाद हजरत इमाम हुसैन जे विलादत जो वक्त करीब आयो वा मुझे महबूब करीम जी आदत करीमा होंदी हुई मुझा हबीब जदे फजर जी नमाज पढ़ाईंदा हा त पान करीम नमाज पढ़ाए मुसल्ले ते वेही करे मुझा हबीब जमात ना मोह कंदा हा साहबा फरमान था त महबूब जदे जमात ना मोह करे वेंदा हा त महसूस थींदो हो त सिज ओले का उभरी आई चमकंदड़ चेहरो आशिको फरमाए त तुहिंजे चेहरे जा कसम मौला खया कुरान में साईं तुहिंजे चेहरे जा कसम मौला खया कुरान में सिज चवाया चंद चवा सिज चवाया चंद चवाया महल का चेहरो चवाया सीन चई वल्ले नचैया वदुहा चेहरो चवाया सीन चई वल्ले नचैया वदुहा चेहरो चवा सुइनल सदो सर ताज चैया बदर तुझा चेहरो चवाया सीन चई वल्ले लचैया वदुहा चेहरो चवा जित सॼो जिब्रील पियो वाक़फ़न जा पे वे साईं जित सॼो जिब्रील पियो वाक़फ़न जा पे वे अहद चई अहमद चवा अहद चई अहमद चवाया मुस्तफा चेहरो चवाया सीन चई वल्ले नचैया वदुहा चेहरो चवा जे ॾिठो जाने तो के कुर्ब में के दी थियो साईं जे ॾिठो जाने तो के कुर्ब में के दी थियो गुल बसर तुई जो अखियों वमात का चेहरो चवाया सील चई वल्ले लचैया वदुहा चेहरो चवा अल्लाह जा महबूब वेंदा वो कदे खिताब फरमाईंदा हा कदे खुतबो ॾींदा हा या कदे सहाबा इकराम मसाइल पुछंदा हा मुझो महबूब करीम सवालनि जा जवाब ॾींदा पंज शबाना अल्लाह जे महबूब नमाज पढ़ाए फरमायो गुलामो मां इते वहीरो केर बन उठे हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठा पान करीम मस्जिद दरवाजे ते पहुंचे फरमायो अलीउल मुर्तजा तमा अचो हजरत अली साईं आया नबी पाक सिधो अलीउल मुर्तजा जे घर वया ऐं जॾहिं दरवाजे ते पहुता फरमायो अली हाणे तव्हां भी हिते पियो मौला अली मुश्किल कुशार जे कयो साईं ख़ैर मुझा महबूबा जवान पंजे आदत मुबारक जे खिलाफ अमल पा फरमायो मुके वटे दर ते प्यारो प्यार पान फरमायो अली सबर कर मां अचा तो अल्लाह जा महबूब पाक अंदर वया कुछ देर का बाद महबूब मोती आया मुझे हबीब फरमायो अली मुबारक हुजे करबला जो शहनशाह आयो आए इश्क जो बादशाह आयो आहे मां महबूब करीम जे कुलन ते सवारी करण वारो आयो आ मां महबूब पाक जो दीन बचाइण वारो हजरत इमाम हुसैन आयो आहे अली
वो शहजादो आयो वा जिंजे ला कायनात में खुशो पयो हलन खुशो खल्क में छो खुशो खल्क में छो लथा दुखा डोला अंगण सैयदा जे आयो हुसैन मौला अंगण सैयदा जे आयो हुसैन मौला खुशो खल्क में छो खुशो खल्क में छो लथा दुख डोला अंगण सैयदा जे आयो हुसैन मौला अंगण सैयदा जे आयो हुसैन मौला मुझे महबूबा पाक करीम फरमायो अली हुसैन आयो मुझे महबूबा के अर्ज के साईं पोआ मुझो भी त बचो मुझा महबूबा मुके आवाज हलण का मना फरमाए मुझे महबूबा फरमायो अलीउल मुर्तदा अज शहीद करबला जी विलादता आसमान मा मलाइका आया जेके मां महबूब के मुबारको पया दिल 70,000 मलाइका हींअर असां जे घर आयल हा जिन मां महबूब करीम के हजरत इमाम हुसैन जे अचण जे मुबारकबाद पेश कया है अली से अर्ज कयो मुदा हबीब आऊं भी तुझे मदरसे जो शागिर्द आहियां मुखे भी तुझे दर तां इल्म मिलियो आहे मुंहिंजा मऊ मूं ॾिठो त हिकिड़ो मलाइक आयो पियो हुन जा पर कोन पर न हा ॿियनि मलाइकनि जे सहारे ते आयो पर जॾहिं असांजे घरां वापसि पे वियो त मां ॾिठो परन ते परवाज़ कंदो वियो हबीब इन में हिकमत कहिड़ी आहे इन में राज़ कहिड़ो आहे मुंहिंजे महबूब फरमायो अलीउल मुर्तदा इहो तिब्रस नाले मलाइक हुयो जंहिंजी फलस्तीन में ड्यूटी हुई वॾे शान वारो मलाइक हुयो ऐं हिकिड़े ॼाणे इहो मलाइक फलस्तीन में हले पियो त हिकिड़े माण्हूअ ते हिन जी नज़र पई आहे जंहिंजो ठुठिन खां बाहूं कटलियो हुयो जंहिंजो गोॾनि खां टंगो कटलियो हुयो जेको पेट पर पुठीअ पर लेटी करे ज़िंदगीअ जा ॾींहं पियो कढे जॾहिं तिब्रस जी उन ते नज़र पई आहे तॾहिं तिब्रस उन सां मज़ाक कयो ठठोल कई बिना हिन खां मरी वञी हा त भलो हो हीअ तुंहिंजी कहिड़ी ज़िंदगी आहे इहो कहिड़ो तुंहिंजो जीअण आहे अल्लाह पाक खे तिब्रस जा ये लफ्ज़ पसंद कोन आया रब्बुल आलमीन फरमाइंदो वा मां जो भी कुछ कंदो आया उन में मुझे हिकमत होंदे आहे ऐसा फरमाए संग पसे सरही नचे मका हो त पंहिंजो न कन संग पसी सरही नचे मका हो त पंहिंजो न कन इन दर मथे दादिलियो रोजो रत वञन लोधे छॾियो लतीफ़ चए कई मानियो बारो चन से पुनो कीअं पसंद जिन ज़ोर रखियो ज़ात ते अल्लाह पाक खे उन जा लफ़्ज़ पसंद कोन आया रब फरमायो इनखे जेकॾहिं माज़ूर ॾिनी आहे त मूं रब ॾिनी ओ मुस्लमान कॾहिं कंहिंजी गुरबत खे मज़ाक न उड़ाइजे कॾहिं कंहिंजी बीमारी खे कंहिं बीमार खे ॾिसी करे मज़ाक न कजां कॾहिं कंहिंखे तंग दस्त ॾिसी करे मुझा दोस्त बुजुर्गो पंहिंजी फराख दस्ती ते नाज न कजां इहो मालिक ॾियण बि ॼाणंदो आहे खसण बि ॼाणंदो आहे ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान
कदे कदे अल्लाह पाक नेमत दई भी आजमाईंदो आ कदे रब्बुल आलमीन नेमत खसे भी आजमाईंदो आ अल्लाह जो नबी हजरत अय्यूब आला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम रब पाक नेमतन सां नवाज़ियो आ मुंहिंजा दोस्त नेमतूं अल्लाह पाक ॾिनियूं पर हिकिड़ो अहिड़ो ज़मानो आयो रब वरी नेमतूं वापसि वठी हजरत अय्यूब अलैहिस्सलाम खे आज़मायो आ रब पाक बीमारी ॾेई करे आज़मायो आ सॼे जिस्म में कीड़ा पइजी विया सॼे जिस्म में जीत पइजी विया पर अल्लाह जे नबीअ कदे मुंहिंजा दोस्त शिकायत जो लफ्ज़ ज़ुबान ते कोन आंदो आ बस हीअं आसमान ॾे निहारे फरमाईंदा हा तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले ये तेरे बंदा पर बरी है बेटा सा फरमाए अचोरे सूरन वारियों करूं सूर पचार किनी घना किनी थोरड़ा ना है सूरन धार पोडना जेड़ा तार से मो झोली पाए झलिया अल्लाह जो नबी मुस्तजाब दावत हा ये दुआ करे मौला मुसीबत में जान छड़ा एतरे ताईं जो घर वारा ओए भी साईं खां कुछ फासलो करण लगा पर कदे दुआ कोन घुरी मालिक मूंखे सहतिया भी दे औलादन अर्ज कया गुलामन अर्ज कया घर वारन अर्ज कया साईं दुआ करो पाण पर में जेका दुआ घोरन खपे उनके मुझे हाल जी खबर आ उनके मुझे हाल जी खबर आ जदे ज़बान में जीत पया अल्लाह जे नबी मुझा दोस्तों अल्लाह जो जिक्र भी करे पियो रोई भी पियो आ रब पाक फरमायो मुझा सोना नबी अय्यूब अलैहिस्सलाम बीमारी का डिजी वियो वा रोई वेठो वा तंग थे पयो वा अर्ज कई न मुझा मालिक तुझी रजा ते तुझे कज़ा ते मां राज़ी आहियां मुझा मालिक अज लुढ़क अखिन मां इने जे ला किरिया आहिनि मुझा मौला अगर ज़बान मुझे जख्म आलोदा थी वई तुझो जिक्र मां कोन करे सघंदुसि मौला जॾहिं तुझी ज़बान न रहंदी त पोइ जिक्र कीअं थींदो मुझा मालिक तुझे आज़माइश मूंखे कबूल आ मां तुझे फैसले ते राज़ी आहियां मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो अल्लाह जे नबी जा ये लफ्ज़ मुझे रब करीम के एडा पसंद आया जो अल्लाह पाक फरमायो ऐ सोना अय्यूब अलैहिस्सलाम बस तवा इम्तिहान में कामयाब थी वया हाने कद्दू जा पन अव पंहिंजे जिस्म के लगाइण अवा जो कमा बीमारी खत्म करे अवा जे जिस्म के नाजुक नफीस ऐ नरम बनाइण मां रब्बुल आलमीन जो कम आहे अल्लाह कदे नेमत ॾेई भी आज़माईंदो आहे कदे नेमत खसे भी आज़माईंदो कदे भी कंहिंजी कमजोरी के ॾिसी करे नाज़ न कजे ओ मुझा प्यारा दोस्त हजरत नबी पाक फरमायो तबरस मलाइक भी उन इंसान सां मज़ाक कयो ठठोल कई अल्लाह पाक के उन जा लफ्ज़ पसंद कोन आया रब्बुल आलमीन मलाइकन के फरमायो तबरस जा पर टोड़िया वञन हिन के कोकांप जे जबलन में उछलायो वञे इहो केर थीणो आहे जेको मां रब पाक जे मखलूक जे मथा ठठोल तो करे मजाक तो फरमाए मजाक तो करे वो अली
तुबरस रुंदो रहियो जॾहिं अॼु मलाइका 70,000 पंहिंजे घर पे आया तॾहिं तुबरस मलाइका उन्हनि खां पुछो वॾा किना वञी रहिया आहियो त मलाइकनि चयो इश्क जो बादशाह आयो वा शहीद करबला आयो वा इमाम अल अंबिया जे पुठीअ ते सुवारे करण वारो हुसैन आयो वा त तुबरस चयो यार मूंखे बि वठी हलो कल कलो कोन्ही मां भी अवां जो साथी हुयसि मां भी अवां सां गॾु सफ़र कया हा अवां सां गॾु हलियो आहियां बेटा सा फरमाए ओड़े धोड़े दरियो मझा कोड कुनियास उभे इन वंझ ते लखन लुनियास कॾे वॾ थोड़ी हुयास अॼु भेजी न भ्यारिन भर में तुबरस के मलाइका खणी आया जॾहिं असांजे घर पहुतो वा तॾहिं अल्लाह पाक के अर्ज़ कयाई मौला तुंहिंजो दस ॾिनल वलो अन्नहुम इज़्ज़लमु अनफुसहुम जाऊक ऐं मुंहिंजा प्यारा महबूब पंहिंजे गुलामनि खे चई ॿुधा जेके पंहिंजे जाननि ते ज़ुल्म करे वेठा जेके रब रुसाए वेठा उन्हनि खे चओ तो महबूब पाक जे दर ते अचनि ऐं अची करे तो महबूब करीम के अर्ज़ कनि या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह रब रुसी वयो वा मालिक परचाए दे ओ मुंहिंजा महबूब दर तुंहिंजो हुजे माफ़ी उहे घुरनि वरी तुंहिंजे सिफारिश जे लाइ बि चपरा मुबारक चुरंदा वञनि हबीब चप चोरण अव्हां जो कमा जबलनि जे ॾाढो गुनाह माफ़ करे मुक़र्रबीन में शामिल करण मां रब्बुल आलमीन जो कम आहे मुंहिंजा महबूब चप चोरण मां जो कम आहे बख्श करण मां रब पाक जो कम आहे तुबरस जण ॿुधी आयो हो त रब रिझाइण सवलो आ साईं रब रिझाइण सवलो आ बस पाद गिची अगन पाए अदा मेड़ ॾई महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा रब रिझाइण सवलो आ साईं रब रिझाइण सवलो आ बस पाद गिची अगन पाए अदा मेड़ ॾई महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा मेड़ ॾई महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा चो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या प्यारा मुसलमान भाइरो मुझे महबूब करीम फरमायो तुबरस मलाइक असांजे अंगण आयो अर्ज़ कयाई मौला अज शहीद करबला जे सदके मुखे माफ फरमा मुझा मौला इमाम हुसैन जे करे मुखे माफ फरमा ओ प्यारा अली जदे इमाम हुसैन जो वास्तो तुबरस मलाइक दिनो अल्लाह पाक फरमायो मुस्तफा जेका इमाम हुसैन जे मथा सब्ज जन्नती चादर पियला या चादर लाहे तुबरस जे मथा विचण अमा जो कमा तुबरस जे लफ्ज़ खता के माफ करे पर दे परवाज दियण मां रब्बुल आलमीन जो कम आहे ओ मुझे हबीब जो बच्चो रसूल खुदा सा मुझा दोस्तो बुजुर्गो रसूल खुदा जैसा प्यार फरमाए जेके भागर पाए मुझो महबूब फरमाए हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन
हुसैन मां मोहम्मद मां आहे मां मोहम्मद करीम हुसैन मां आया ओ मुझा प्यारा दोस्त यो वो शहीद करबला आहे जुमे जो ॾिहाड़ो वा तुझो मुझो महबूब पाक खुतबो पियो दे अल्लाह जो हबीब जमात सा मुखातिबा हजरत इमाम हसन ऐं हजरत इमाम हुसैन मुझा दोस्त नंढड़ा शहजादा हा हीअं लड़खड़ाईंदा मुझे हबीब पाक जे साम्हूं आया इमामुल अंबिया बैठो वा जॾहिं हसन मीर हुसैन ते मुझे मुस्तफा करीम जे नज़र पई आहे अल्लाह जे महबूब पाक खुतबो छॾे ॾिनो आहे पान करीम वेही रहिया हसनैन करीमैन खे भांगर पातो आहे मुंहिंजा दोस्त जमात ना मुखातिब थे मुझे महबूब फरमायो मुझा गुलामो बुधो मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मई फिल जन्नत मुझे मुस्तफा फरमायो असहाबो बुधी चलो जे मां मोहम्मद सा मोहब्बत कई ऐं मुझे इन बिन शहजादन सा मोहब्बत कई इन जे वालिदैन करीमैन सा मोहब्बत कई वो जन्नत में मां मुस्तफा करीम सा इया गड होंदो जिया हथ जो बांगरियों गड आहिन ओ शहजादा जो महबूब पाक अलैहिस्सलातो सलाम जो सहाबी हजरत अबू हुरैरा तो फरमाए त सर्दी जी मौसम हुई मां महबूब जी बारगाह में आयुस के कम सा अल्लाह जा महबूब करीम वेठा हा नबी पाक अलैहिस्सलातो सलाम यमनी चादर ओढ़ियो वेठा मां आयुस मुझो को कमो का गाल मां साईं के अर्ज कयो महबूबन मुके जवाब दिनो मुझो सवाल पूरो कयो मां जो उते वेठो या त मां ॾिठो त नबी पाक अलैहिस्सलातो सलाम जे चादर मुबारक में का चुरपुर थियो केॾी महिल हिन पासे केॾी महिल हिन पासे मां ॾिसी ॾिसी नेठ अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब अवां जी चादर शरीफ़ में का शइ आहे छा जेका हरकत पई करे हजरत अबू हुरैरा साईं तो फरमाए मां अर्ज़ कयो महबूबन करीमन जो हीअं चादर हटाई सुभान अल्लाह मां छा ॾिसां हिकिड़ी रान ते हजरत इमाम हसन सुतो पियो आहे त ॿी रान ते इमाम हुसैन सुतो पियो जियां जो मुंहिंजी नज़र पई अल्लाह जे महबूब दुआ जे लाइ हथ खया अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बुहुमा व अहिब्बु मन युहिब्बुहुमा ऐ मुंहिंजा मालिक मिठा मां हिननि बचड़नि सां मोहबत थो कयां ऐं मुंहिंजा मालिक तूं बि हिननि सां मोहबत फरमा मुंहिंजा अल्लाह क़यामत ताईं जेको हसन मीर हुसैन सां मोहबत करे मुंहिंजा मौला उन सां तूं मोहबत जो ऐलान फरमाए जा अल्हम्दुलिल्लाह ही भी के मोहबत जो अंदाज आहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाज़न जो पलना ओ मुझा दोस्त जने यजीद पलीत लहील तक नशील छोवा यजीद शराबिया यजीद मुझा दोस्त कुकड़ बराई दुआ यजीद रिछ कुते जी वेर कराई दुआ यजीद नमाज जो तारका ओ मुझा दोस्त यजीद शरीयत जे हदन के तोड़न वारो वा जने तक ते वेठो मुतालबो कया त हजरत अब्दुल्ला बिन जुबैर हजरत अब्दुल्ला बिन उमर हजरत अब्दुर्रहमान इब्न अबू बकर ऐं हजरत हुसैन बिन अली का मुझी बैत वरती वने अगर मञन त ठीक आहे वरना ताकत जो इस्तेमाल कयो वने मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो मदीने पाक जो गवर्नर हजरत नौमान बिन बशीरा जेको आशिक अहल बैता इमाम पाक आले मकाम वट आयो फरमा लगो सुना हुसैन यजीद जो हियो हुक्मा यजीद अवा का बैत वठण तो चाहे मुझे पाक इमाम हुसैन फरमायो नौमान मां जे तरबियत इमाम अल अंबिया कया अली उल मुर्तजा जो मां खून आया
खातून जन्नत जो मां खीर पीतो वा इमाम अल अंबिया जे मां ज़बान चूसिया मां हुसैन कटजी त सघां थो पर मां बातल जे साम्हूं झुकी नथो सघां।